सिनासी ने कभी अहम ख़बर वहां ॾियूं पिया। घोटकीअ मां तालके अस्पताल में फर्स्ट सिविल जज एंटी करप्शन की टीम छापो हयो आहे। अहम ख़बर असां शेयर पिया कयूं। घोटकी मां जिथे तालके अस्पताल में फर्स्ट सिविल जज एंटी करप्शन टीम छापो हयो आहे। एंटी करप्शन टीम के पहुचण ते अस्पताल इंतजामिया में थरथलो मची वियो, जॾहिं त केतिरा ई मुलाज़िम फरार थी विया। सिनासिन ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। घोटकीअ मां तालके अस्पताल में फर्स्ट सिविल जज एंटी करप्शन की टीम छापो हयो। एंटी करप्शन टीम के पहुचण ते अस्पताल के अमले में थरथलो मची वियो, केतिरा ई मुलाज़िम फरार भी थी विया। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे घोटकी में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मुश्ताक लिगारी। जी मुश्ताक, छा अपडेट्स आहिनि? जी घोटकी लखे रुपये जी दवाऊं जो चोरी थी जैमें अमलो मुलविस हो, जैं बाद जो है अॼु जो घोटकी तालके अस्पताल में फर्स्ट सिविल जज एंटी करप्शन टीम जो ओचितो छापो हुयो। टीम पहुचण शर्त जो अमलो जो है फरार थी वियो। कुछ जो क्लर्क मौजूद हुआ। मिरपुर मातल के फर्स्ट सिविल जज मोहम्मद सिजाज शेख एंटी करप्शन के असिस्टेंट डायरेक्टर अब्दुल हक कुरैशी के हवाले छापो हुयो। टीम घोटकी तालके अस्पताल के स्टोर कीपर क्लर्कन सां लीक रिकॉर्ड प्रोजेक्ट जो कुछ रिकॉर्ड आहे वो टीम साण खणी वही आहे। कुछ हफ्ता पहिरीं दवाउनि के विकिरे बाद घोटकी मिरपुर मातल में अहिड़ियूं दवाऊं कार्रवाई कयूं, जंहिं बाद जो है मीडिया की कवरेज भी रोके अञा ताईं टीम सिविल अस्पताल में मौजूद आहे। अस्पताल जो समूरो रिकॉर्ड आहे टीम पंहिंजे तहवील में वरितो आहे। हिन वक़्तु अमले सां उन्हनि जो है बंद पिछाव जारी आहे। अञा ताईं टीम हिते सिविल अस्पताल में मौजूद आहे, पर कुछ सिविल वो इन में फरार थियण में कामयाब थी वियो। टीम पहुती अस्पताल में थरथलो मची वियो ऐं कुछ अमलो फरार थी वियो, कुछ अमलो उते वेठल आहे, जिन हिन वक़्तु उन्हनि जा बयान जारी आहिनि। ठीक है मुश्ताक लिगारी, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।